डिगड़ी शहर जे यूसुफाबाद कॉलोनी जे रहवासी मोहम्मद इमरान आराइन प्रेस क्लब डिगड़ी में सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त आउं माहवार बिजली जो बिल मुक़ररु तारीख़ ते अदा कंदो रहंदो आहियां। उन बावजूदि वापडा डिगड़ी तरफ़ां पंहिंजी लाइन लाइसेंस पूरी करण लाइ मुंहिंजे मथां हज़ारे रुपया डिडक्शन लॻाई वई आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। हुन चयो त हिन खां अॻु बि मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो वियो। असां पंहिंजो जाइज़ मसइलो हल कराइण लाइ ऑफ़िस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। छो त वापडा वारनि जी हिकु यूनियन ठहियलु आहे जेका पंहिंजे पाण खे ज़मीनी ख़ुदा सम्झे थी ऐं शहरनि जा मसइला हल करण बदिरां खेनि तंग कंदी रहे थी। हिन चयो त जेकॾहिं 3 ॾींहं अंदरि मुंहिंजो मसइलो हल न कयो वियो त आउं STO वापडा ऑफ़िस डिगड़ी अॻियां पंहिंजो पाण खे ॿाहिरि ई साड़ींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार STO वापडा डिगड़ी सुपरवाइज़र मुख़्तियार ऐं ज़िम्मेवार अमलो हूंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।